अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे हिकु बहितरीनु ख़बर ॾियण वारा आहियूं। ख़ासि करे फ़ोन नंबरनि जे हवाले सां हिकु बहितरीनु अदाकारनि जा फ़ोन नंबर मूं आंदा आहिनि। उहे कहिड़ी वीडियो में ॾींदुसि, इहा बि तव्हांखे पूरी मालूमात ॾींदुसि ऐं तव्हांखे इहो बि दोस्तों ॿुधाईंदुसि त कुझु नेक्स्ट एपिसोडनि में काफ़ी सारियूं चेंजिंगूं थियण वारियूं आहिनि, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। दोस्तों, मुंहिंजे ख़्याल में हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो, जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे, या थी सघे त शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कयो। असांजे पेज खे फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तों, ॿी किस्त जेका मुंहिंजी वीडियो अपडेट अचण वारी आहे उन में आउं इनखे फ़ोन नंबर ॾेई छॾींदुसि ऐं फ़ोन नंबर उहो तव्हांखे हिकु वॾे अदाकार जो ॾींदुसि। ऐं फ़ोन नंबर जे लाइ काफ़ी दोस्त मूं कमेंट करे रहिया आहिनि त असांखे फ़ोन नंबर खपे, फ़ोन नंबर खपे। बिल्कुलु वरी महिनत खां पोइ मूं फ़ोन नंबर आंदो आहे ऐं उहो तव्हांजे नाम कंदुसि, जेका ॿी नई अपडेट मुंहिंजी अचण वारी आहे उन में। इन जे करे चवां थो सब्सक्राइब करे छॾींदा कयो, जीअं का बि अपडेट मिस न थिए तव्हां खां। दोस्तों, अचण वारी किस्तनि में तकरार ड्रामे में जेको नए हफ़्ते हाणे एपिसोड ईंदा उन में बहितरीनु हिकु ॻाल्हियूं तव्हांखे ॾिसण में ईंदियूं। ऐं इन में हाणे दोस्तों शेर अली एक्शन में ईंदो। शेर अली पंहिंजा दुश्मन ज़ाहिर करण जे लाइ वॾो क़दम खणण वारो आहे। उहो पुलिस खे बि ज़ाहिर कंदो, सिजावल खे बि, नवाब ख़ान खे बि। इन टिनी खे छाणे करे पंहिंजो दुश्मन ॿाहिरि कढण जी कोशिशि कंदो। शेर अली जी इहा कोशिशि हूंदी त मुंहिंजो पुराणो दुश्मन केरु आहे जंहिं मूंखे पुलिस में गिरफ़्तार करायो हुयो। शेर अली जी सोच में सिर्फ़ु उहा ई ॻाल्हि वेठल आहे, नओं दुश्मन त को आहे कोन, उन दुश्मन खे ज़ाहिर कंदो।